अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। पंजाब असेंबली जे 20 तकनि ते नंढी चूंड, पोलिंग जारी। पोलिंग बिना कंहिं वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। मजमूई तौर 3131 पोलिंग स्टेशन्स क़ाइम कयूं वयूं। 20 तकनि ते नंढी चूंड में 175 उम्मीदवार मैदान में लथल। नंढी चूंड में 90,000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर। रंजच जा जवान बि पोलिंग स्टेशन्स जो गश्त कंदा रहंदा। पाक फ़ौज जे जवाननि खे बि स्टैंड बाय रखियो वियो आहे। इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं पिणु लॻाई वयूं। कंहिंखे बि चूंड में मुदाख़लत जी इजाज़त न ॾिबी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त चूंडनि जी ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई थींदी। वोटर पंहिंजे पसंदि जे उम्मीदवार खे वोट ॾियनि। वोट ॾियण सां जमहूरियत ऐं मुल्क मज़बूत थींदो। वोट ई अवां जी असल ताक़त आहे। वोट ॾियण वक़्तु इमरान हुकूमत जी माशी तबाही बाबति ज़रूर सोचिजो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समाजी वेबसाइट ते संदसि ट्वीट में चयो आहे त PTI दौर में मुल्क मंज़िल खां परे थी वियो। उन जो इज़हार वोट सां करणो आहे। वोट जी ताक़त सां नफ़रत, ॾफेड़ ऐं विरासत जी सियासत खे रद्द कयो। पंजाब खे पोणा 4 साल बदतरीन गवर्नेंस जो निशानो बणायो वियो। शहरनि खे दवाउनि ऐं शागिर्दनि खे वज़ीफ़े खां महरूम कयो वियो। पंजाब में जारी नंढी चूंड दौरान सिक्योरिटी अलर्ट आहे। अवाम बिना खौफ़ जे वोट जो हक़ इस्तेमाल करे। घरू मामले जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो आहे त समूरनि चूंड तकनि ते फ़ौज मुक़रर कई वई आहे। हथियारनि जी निमाइश ते मुकमल तौर पाबंदी आहे। चूंड दौरान 14 ज़िलनि जे 20 तकनि में सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया विया आहिनि। पंजाब जे IG राव सरदार अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नंढी चूंड लाइ 52,000 एहलकार ऐं ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि। औरतुनि जे पोलिंग स्टेशन ते लेडीज़ पुलिस एहलकार सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि। लाहौर जे 4 तकनि में 9,000 खां वधीक एहलकार मुक़रर आहिनि। मॉनिटरिंग लाइ सेंट्रल पुलिस ऐं ज़िले सतह में कंट्रोल रूम क़ाइम कया विया आहिनि। असले जी निमाइश कंदड़नि ख़ानगी हथियारबंदनि जहिड़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। बलोचिस्तान जे इलाक़े ज़ियारत वेझो फोर्सिस जो ऑपरेशन दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूद हथ कयो वियो आहे। ISPR मूजिब दहशतगर्दनि शहीद लेफ्टिनेंट कर्नल लाइक बेग जे मुगवी कज़न उमर जावेद खे बि शहीद करे छॾियो आहे। पाक फ़ौज जे तर्जमान मूजिब ज़ियारत जे इलाक़े वरचूम में रिकवरी ऑपरेशन दौरान उमर जावेद जो मढ़ मिलियो। अंदाज़े मूजिब दहशतगर्दनि उमर जावेद खे अगवा करे फौरी बाद शहीद करे छॾियो हुयो। 3 खां 4 फरार दहशतगर्दनि जी गिरफ़्तारी लाइ इलाक़े में ऑपरेशन जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मींहं जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त नाथ नाज़िमाबाद, मलीर, क़ाइदाबाद सुपर हाईवे समेत भर वारनि इलाक़नि में अॼु मींहुं। मौसमियात खाते मूजिब हवा जो घटि दबाव शिदत इख्तियार करे चुको आहे। कराची ऐं हैदराबाद में ज़ोराइते मींहं सां गॾु अर्बन फ्लूडिंग जो ख़दशो आहे।
जमाल शाह वेझो 2 सॻा भाइर सिहके ऐं खंघ जी बीमारी में वठिजण बाद फोत थी विया। ॻोठ सुल्तान ख़ासकेली में 3 वरियनि जो ज़फ़र ऐं 4 वरियनि जो अज़हर ख़ासकेली खंघ ऐं साह जे तकलीफ़ में वरतल हुआ। वारसनि मूजिब कुछ ॾींहं बीमार रहण बाद ॿिन्ही भाइरनि जे साह जो सॻो टुटी पियो। पाक श्रीलंका टेस्ट मैच के ॿिए ॾींहं ते अॼु पाकिस्तान की बैटिंग जारी है। पाकिस्तान की बैटिंग जारी, पाकिस्तान जूं 104 रन्स ते 7 विकेटूं किरी पयूं।